चेतो साईं अॻियों पिया वञनि मां पियो वञा हलंदो वञा मुंहिंजा महबूब सोड़ा ने घाटे बाग में आया जिते के माण्हू जी नज़र भी न पई पवे उते अची करे मुंहिंजे महबूब पंहिंजो सिर मुबारक सजदे में रखियो सिर मुबारक सजदे में रखियो सिर जो सजदे में रखियो ऐं रोअण शुरू कयो ऐं ओछगारूं ॾियण शुरू कयो ये जो रुना तरुगे महबूबन जे रीहुन जो यो छिंगारुन जो आवाज पियो ॿुधा रोंदे रोंदे मुझे आका जे पाक लुड़कन सां मदीने जी ज़मीन आली थी ज़मीन मदीना जे मथा मुझे आका जा लुड़क ट्रिमन पिया महबूब रोन पिया रोंदे 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 रोअण को खामोश थी विया साहबी तो चवे त मुंहिंजी दिल में डप थियो खौफ थियो मता सिर सजदे में मुंहिंजो महबूब वञी रब सां न मिलियो फरमाए तो इन डप में मां वञी सरकार जे कदम पाक में आस्ते हथड़ो लातो पेर मुबारक जो लोॾिया साईं फरमाइनि था तो छो मुंहिंजो पेर लोॾियो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा महबूब कुर्बान वञाए ओ मुंहिंजा सोना एतिरो रुने जो रोंदे रोंदे तुंहिंजो रोअण बि बंदि थी वियो मुंहिंजी दिलि में उहो डपु थी पियो त मता सजदे में तव्हां पंहिंजे रब सां न वञी मिलिया हुजो तॾहिं मुंहिंजे पेर मुबारक लोॾियो आहे साईं फरमाइनि था ए मुंहिंजा प्यारा ॿुध त अॼु तोखे ख़ुशख़बरी थो ॿुधायां हे जो मूं हेॾो टिखो सजदो कयो आहे एतिरो रुनो आहियां छो रुनुसि पुछ त सही न त छो रुनो आहियां मुंहिंजा आका तव्हां ॿुधायो मुंहिंजा सोना तव्हां ॿुधायो छाजे करे अॼु एतिरो गिरियो फरमायो अथव सरकार फरमाइनि था पुछण वारा अॼु मुंहिंजे रब मूंखे फरमायो आहे ओ मुंहिंजा सोना नबी जेको तुंहिंजो उम्मती हिकिड़ो भेरो तो ते दुरूद पढ़ंदो मां रब 10 भेरा उन ते दुरूद मोकिलींदुसि जेको हिकिड़ो भेरो तो ते सलाम पढ़ंदो मां रब 10 भेरा उन उम्मती ते सलाम पढ़ंदुसि पोइ तॾहिं मां रब जी ज़ात जो शुक्र अदा कयो त मुंहिंजे अल्लाह मूं ते त रहमतूं मोकिले थो मूं ते त सलातूं पढ़े थो पर मुंहिंजे उम्मत जे मथां बि रब पाण अॼु सलातूं थो पढ़े सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह दिल जे गहरा इंसान दिल जे मोहब्बतुनि सां सलात पढ़ो हिकिड़ो भेरो तूं सलात पढ़ी 10 भेरा रब तो ते सलात पढ़े अरे अॼु त दिल खोले सलात पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रिवायत में अचे थो हिकिड़े ॾियारे हज़रत हसनैन करीमैन मुंहिंजे महबूब जा प्यारा शहज़ादा आका जा शहज़ादा अली जा बचड़ा आहिनि
साईं फरमाइन था हसन हुसैन मुझा पुत्र। सुभान सुभान। शहजादा पंजी जीजल अम्मा सैयदा तैयबा ताहिरा फातिमतुज़ ज़हरा जी खिदमत पाक में आया है। मेरी तवज्जो फरमाओ। बचड़ा पंजे जीजल अम्मा जे खिदमत पाक में आया है। अर्ज कंदा अम्मा कुर्बान वञू अम्मा बुख ॾाढो बेहाल कयो आ मानी न खाधी। साइण फरमाए थी ओ मुझा बच्चा वञो मुझे बाबे मोहम्मद करीम वटि मन का खाधे जी शइ उते तव्हांखे मिले। बई शहजादा हबीब पाक जे खिदमत अक़दस में अचन था मगर का खाधे जी चीज न मिली आ। ऐं महबूब जे तॾे मुबारक ते उन्हनि खे रत जा निशान नज़र आया। बई शहजादा वापस मोटी आया। अमड़ जी जल पूछे थी बच्चा का खाधे जी चीज मिली आया न। अर्ज कंदा नाने साईं जे बारगाह में व्यासी मगर असांखे का खाधे जी चीज न मिली आ। चओ अम्मा खाधे जी चीज त न मिली आ मगर नाना साईं जे तॾे ते असांखे रत जा निशान नज़र आया। समझूं था मतां को बकरो पुठो पियो हुजे मतां को गोश्त तोहफ़े हदीअ में मिलियो हुजे। साइण पंहिंजे बचड़नि खे वठी मुंहिंजे आका जी खिदमत में आई आ। चेहरो मुरझायल आ। गमगीन चेहरो ॾिसी करे मुंहिंजे महबूब फरमायो पुट फातिमा अॼु तुंहिंजो चेहरो गमगीन थो ॾिसां। अर्ज़ करे थी बाबा मुंहिंजे बचन टियों ॾींहुं आ जो मानी न खाधी आ। साईं फरमाइनि था फातिमा तुंहिंजे पुटनि टियों ॾींहुं न खाधो आ पर तुंहिंजे बाबे अॼु सतों ॾींहुं आ जो का चीज न खाधी आ। हेॾे निहार मुंहिंजे पेट खे ॿ पत्थर ॿधल आहिनि। किबला तव्हांजे तॾे जे मथां रत जा निशान नज़र आया आहिनि। साईं फरमाइनि था बीबी ओ फातिमा ओ मुंहिंजी न्याणी फातिमा ही को गोश्त न आयो आ पर इन तॾे ते तुंहिंजो बाबो मोहम्मद करीम रात जो बि तहज्जुद पढ़ंदो आया क़याम कंदो आया। बीही बीही पेर सुजी पवंदा आहिनि पेर फाटी पवंदा आहिनि उहे रत जा निशान इन तॾे ते नज़र आया। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जॾहिं मुंहिंजा सोना एतिरो क़याम कयूं एतिरो एतिरो पंहिंजे पाक बदन खे रब जे हुज़ूरी में बीहारियूं त रब्बे ज़ुल जलायो ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा। ए चोॾहीं जा चंड ताहा ताहा अल्लाह अकबर कबीरा। तफसीरुल बयान वारो लिखे तो ताहा जी तशरीह कंदे ताहा जी माना चोॾहीं जा चंड। तो ते कुरान के तकलीफूं न दे ओ मुझा सोना कुछ आराम भी कर पो कुछ देर जाग भी कुछ आराम भी कर। साईं अर्ज़ था कन मुझा मौला मां कीअं निंड कया कीअं आराम कया मुझे उम्मत जो फिक्र लगो पियो।
रात नी उम्मत जो फिक्रात मुझे उम्मत जो अले केड़ो हाल थींदो। रब जो फरमाए ओ मुझा सोना हबीब इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसुक, उम्मत जे बारे में असां तोखे राज़ी करे छॾींदासीं। सुना, उम्मत जे बारे में असां तोखे राज़ी करे छॾींदासीं, तोखे कोन नाराज़ कंदासीं। सोना जीअं तूं चवंदे तीअं असां कंदासीं। अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह।